साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जीएसएम साथी, उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा। साथी असांजो वीडियो वणे तो असांजे यूट्यूब चैनल अॾो उतरादी खे सब्सक्राइब ज़रूर कजो ऐं बेल जे बटन खे दबाइजो त जीअं अॻिले वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। असां वटि आम ॻाल्हि हूंदी आहे त बाबा आउं सही आहियां, मां ई सच ते आहियां, तूं ग़लति आहीं। उन लाइ हिकिड़ो मिसाल था रखूं। हिकिड़ो ॾेॾर हो जो खूह में सॼी ज़िंदगी रहियो। घणे टाइम खां पोइ ॿोॾ आई, ॿोॾ जो आई तो समुंड वारे पासे जो ॾेॾर लुड़ी अचे उन खूह में किरियो। ॾेॾर जो समुंड वारो जे खूह में किरियो त खूह वारे ॾेॾर समुंड वारे ॾेॾर खे चयो त तूं जिते रहंदो आहे उहा केॾो वॾो समुंड आहे। हुन चयो वॾो आहे। खूह वारे ॾेॾर अध खूह खे चकर हणी चयो हेतिरो हूंदो, चई न अञा वॾो आहे। उन जे टे हिसा वधीक चकर हणी चई हेतिरो हूंदो, चई न अञा वॾो आहे। सॼे खूह खे चकर हणी चई हिन खां वॾो थी नथो सघे। चई इन खां वॾो आहे। चई मां ॼाओ आहियां, अचे मरण ते थियो आहियां, हिन खां वॾो ॿियो समुंड थींदो ई कोन्हे। हुन चयो तूं बि सही आहे, पर मां जिते रहंदो आहियां उहो हिन खां घणो वॾो आहे। ॿई सही, ॿई सच ते आहिनि, पर हक़ीक़त में मूं अॻे भेरे बि चयो त सच कॾहिं कॾहिं वक़्त ऐं हालतूं न हिक ॿिए जे अपोज़िट बीहंदो आहे। हाणे जॾहिं इहे ॿई सही आहिनि, ज़ाहिर में हिकिड़ो ग़लति थो अचे, हिकिड़ो सही थो अचे, त ईअं आहिनि असांजे मुआशिरे में, असांजे समाज में जेके कम थियनि था उहे हक़ीक़त में हिकिड़ा ख़राब हूंदा आहिनि, हिकिड़ा सही हूंदा आहिनि। खोड़ साथरनि जॻहुनि ते उहे ॿई सही हूंदा आहिनि, खोड़ साथरनि जॻहुनि ते उहे ॿई हिक ॿिए जे अपोज़िट हूंदा आहिनि, मुखालफ़त हूंदा आहिनि। मिसाल कीअं, असां वटि हिकिड़ो त सही थिए थो जेको थिए पियो, छा हक़ीक़त में इहो सही थिए थो, उन खे पाण वठूं था, पुछो त कीअं थो सही थिए। माउ ॿार खे राति जे टाइम में चवंदी आहे त छोरा सुम्ह चुप करे, राति जी माउ थी अचे। छा हक़ीक़त में राति जी माउ हूंदी आहे? जवाब ईंदो त न सुम्हंदड़ ॿार खे राति जो माउ चवंदी आहे त छोरा चुप करे सुम्ह, कुतो ईंदो उहो खाईंदो। छा हक़ीक़त में जेकॾहिं उहो कुतो अचे उन ॿार खे जेकॾहिं खाइण, त छा माउ उहो ॿार कुते खे खाइण ॾींदी या पाण आॾो ईंदसि? जवाब ईंदो त पाण आॾो ईंदसि। ॾेख में त ग़लति आहे, पर हक़ीक़त में सही आहे। हक़ीक़त में सही इन करे आहे जो इन में डपु आहे जेको उहो ॿार जे भले लाइ आहे, ॿार जे सिहत लाइ आहे, ॿार जे ख़ूबसूरती लाइ आहे। ईअं हिन असांजे समाज में घणियूं शयूं ॾिसण में ग़लति ईंदियूं आहिनि, पर हक़ीक़त में उहे सही हूंदियूं आहिनि। असां वटि पोड़ो माण्हू हूंदो न, उनखे असां चवंदासीं त वाह असांखे वज़न वारो कमु करणो आहे, इहो करे सघंदो? उहो चवंदो न। इहो कमु कीअं करे सघिजे थो उहो ॿुधाए सघे थो। माना हिकिड़ी जॻह ते वरी बि हो सही आहे। हिकिड़ो मुंहिंजो माइट आहे, उहो कुराड़ो आहे। उहो मूंखे चवंदो आहे अवा असां कुराड़नि जे चवण ते न हलो। मां हुनखे चवंदो आहियां छो? हो चवंदा असां कुराड़नि जे जेकॾहिं चवण ते तव्हां हलंदो न त पोइ असांखे हुकूमत 30 सालनि खां पोइ त नौकिरी में कढी छॾींदी आहे। मां हुननि खे चवंदो आहियां त काका उमिरि सां ख़ुदि ऐं तजुर्बे सां अकुल वधंदो आहे। तो वटि आहे जिस्म कमु नथो करे, सलाह तुंहिंजी ज़बरदस्त हूंदी। त हिकिड़े पासे खां वरी बि कुराड़ो सही बीहंदो, हिकिड़े पासे खां नौजवान, पर हक़ीक़त में जेकॾहिं ॿिन्ही खे कमु साॻियो कराइबो त ॿई सही न बीहंदा। समाज में घणा पासा आहिनि सही ऐं ग़लति जा, थींदा आहिनि, हर जॻह ते आहिनि। सच कतन हिकु पासा न बीहंदो आहे, इहा दुनिया जे हर माण्हूअ खे ख़बर हुजणु खपे। अॼु जो सच सुभाणे जो कूड़ साबित थींदो आहे। सुभाणे जो कूड़ ॿिए ॾींहं जो सच साबित थींदो आहे। मूं पहिरीं बि चयो त पोयों सच नए सच खे उहो ई क़बूल करे ईअं थींदो ई कोन्हे, उहो ई जो रद्द करे छॾेसि ईअं बि न थींदो आहे। माना हिकिड़े पासे वारो जेको सच आहे उहो ॿिए पासे वारे सच सां जॾहिं गॾिबो हूंदो हो बि सचो, त उहो बि सच हूंदो, पर इहो हुनखे रद्द करण जा हिन वटि अख़्तियार आहिनि। मौज़ू ते मोटी था अचूं त जेसीं ताईं जॾहिं ॿई सही आहिनि त पोइ ग़लति केरु आहे? हक़ीक़त में ग़लति आहे बि। इहो हिकिड़ो मिसाल रखियोसीं त जॾहिं तव्हां वटि तजुर्बे मुशाहिदे जे बुनियादनि ते शयूं विराइजनि त सही छा आहे, त उहो करे ॾेखारींदो जेको तव्हांजे अखियुनि जे आॾो थियो हूंदो या तव्हांजे आॾो गुज़रे थो, तव्हां उन जा जेके मिसाल रखंदो न उहे सही ग़लति जा ईअं दुरुस्त हूंदा जीअं मूं मिसाल रखिया। पर हक़ीक़त में ग़लति आहे बि, हक़ीक़त में ग़लति थींदो बि आहे। ग़लति छा आहे? ग़लति आहे माण्हू सां ज़ुल्म करणु, ग़लति आहे ॿिए जो हक़ु खाइणु, ग़लति आहे माण्हूअ जे ख़्यालनि जे मथां लत ॾेई बीह रहणु। ग़लति इन दुनिया में अलाए केतिरा कम आहिनि, ग़लति इन हिते अलाए केतिरा आहिनि। हक़ीक़त में ज़ाहिर में उहे बि सही हूंदा आहिनि।
जेके इहे सभु कम कंदा आहिनि, माण्हुनि सां ज़ुल्म करणु, माण्हुनि जे ख़्यालनि ते लत ॾेई बीहणी या माण्हुनि जो तशदुद करणु या जेको बि, इहे हक़ीक़त में साण हूंदा आहिनि। उहे माण्हू चङा सरबा आहिनि, बहितर क़िस्म जो कमु कंदा आहिनि, पर हक़ीक़त में उहे सही हूंदा कोन्हनि के ॾेख में सही, माना शयुनि जो ॾेख ऐं जोहरो हक़ीक़त में इहे हूंदो हिकु ई आहे, पर ॿिनि पासनि खां धार धार हूंदो आहे। मिसाल कीअं, पाण चांहि पीअंदा आहियूं न, मुंहिंजो आवाज़ ॿुधंदड़ सभु माण्हू चांहि पीअंदा हूंदो, वीडियो पूरो ॾिसंदो त मक़सदु सम्झ में ईंदो, अध में न ईंदो आहे। चांहि जॾहिं मुकमिल असां पीअंदा आहियूं न, चांहि असां सभु माण्हू पीअंदा आहियूं, हक़ीक़त में चांहि जो पंहिंजो त वजूद हूंदो ई कोन्हे, चांहि थींदी ई कोन्हे। पाण खीरो, खंडु, पती, टे शयूं जॾहिं पाण में गॾाईंदा आहियूं त ठहंदी आहे चांहि। टिनि शयुनि जे मिक्सचर सां चौथी शइ ठहंदी आहे, पर बुनियाद में ॾिसजे त बाबा हीअ चांहि आहे, चांहि हूंदी, उन जॻह ते ग़लति हूंदी, हिन जॻह ते सही आहे, त ग़लति हिन असांजे समाज में हूंदो बि आहे ऐं हिन असांजे समाज में सही बि हूंदो आहे। तजुर्बनि मुशाहिदनि जे बुनियादनि ते ग़लति ते सहीअ खे परखिबो, अखियुनि आॾो ॻाल्हि ईंदी। मिसाल तौर खीर में मखण आहे, सुबुह खां वठी शाम ताईं मां चवांसि त हिन खीर में काका मखण आहे, उहो मूंखे चवंदो ॾेखार, नथो ॾेखारे सघां, सच आहे त ॿिन्ही पासनि खां इहो सही आहे त हिन खीर में मखण आहे, इहो बि सच आहे त हुनखे ॾेखारे बि नथो सघां। महिनत करणी पवंदी, मांधाणी वठणी पवंदी, उन में सबाण विझणो पवंदो, जॾहिं सबाण विझी उनखे विलोड़बो त हक़ीक़त में हुन मां मखण निकिरंदो। माना जेसीं ताईं जंहिं कम लाइ जेको चवे थो त मां सही आहियां या हे सही आहे, उनखे सही सम्झणो ऐं परखणो आहे, त पोइ तजुर्बे जे बुनियाद ते, मुशाहिदे जे बुनियाद ते उनते जॾहिं महिनत कबी त खीर मां मखण ज़रूरु निकिरंदो ऐं खीर में मखण आहे। जेके चवंदा आहिनि उहे सही हूंदा आहिनि, हक़ीक़त में करे न ॾेखारींदा आहिनि। माना सही ऐं ग़लति ॿ शइ जा पासा आहिनि, हक़ीक़त में शइ हिकु आहे ऐं हिकिड़ी ग़लति आहे बि ऐं सही आहे बि। असांजो वीडियो वणेव त यूट्यूब चैनल असांजे ॾोतरादी खे सब्सक्राइब कजो। हक़ मौजूद।